माण्हुनि जा साथ साथ भी हुआ त स्कीम पूरी नथियूं कनि इंशाअल्लाह ताला उहो बि जल्द में जल्द तव्हांखे ख़बर आहे कुझु इशूज़ जी वजह सां उहे कुझु जेको आहे असां हाणे कॉन्ट्रेक्टर्स खे पाबंद कयो आहे त जल्द में जल्द पंहिंजा कमु ख़तमु करनि और आवाम खे जेको आहे हिन जी स्कीम जेके आहिनि सभु थिए थी पई इहो क्लाइमेट चेंज आहे ऐं ख़ासि तौर ते हिन इलाइक़े खे पाणी जी रोटेशन जेकी आहे काफ़ी दफ़ा थियो आहे जेको बाराबंदी आहे पाणी हिते पुॼाइण तव्हां ॾिठो आहे त सरदारगढ़ वारे पासे तव्हां वेंदो असांजी ज़मीदारी बि उते आहे त पाणी कोन्हे वाक़ई और वरी मथां इहे ॿोॾ जी सिचुएशन जे क्लाइमेट चेंज जी सिचुएशन थी आहे उन सां पाण टैकल कयूं था तमामु हिन में वक़्तु लॻंदो पर इनशाअल्लाह ताला और इहो हिकिड़ो पर छड़ो पंहिंजो मसइलो न आहे इहो ग्लोबल इशू आहे बि हूंदो इनशाअल्लाह लीडरशिप जेको आहे उहो बहितर फ़ैसिलो वठे कश्मीर जे इलेक्शन जे हवाले सां बिलावल साहब जा सख़्तु बयान आया आहिनि मुस्लिम लीग जूं तनक़ीद जो निशानो आहे तव्हां छा ॾिसो था त ईंदड़ ॾींहंनि में मुस्लिम लीग ऐं नून सां जेको तव्हांजो इतिहाद आहे मर्कज़ उहो जारी रहंदो या उनखे कोई ॾिसो उहो त लीडरशिप पाण इलेक्शन्स थियूं आहिनि तव्हां ॾिठो GBB बि थियूं आहिनि कश्मीर में बि थियनि थियूं असांखे फतह हासिल थी अॻे बि अलाह ताला फतह हासिल कराईंदो पाकिस्तान पीपल्स पार्टी जी ख़िदमत न के छड़ो सिंध में बल्कि पूरे पाकिस्तान में आहे उनखे माण्हू सराहनि बि अथा उहो पंहिंजे वोट जी शक्ल में उनखे वापसि बि करनि था एज़ अ रिस्पॉन्स बीठो आहे DHO साहब असां चऊं था बहितर सां बहितर रन थी सघे सहूलियात जेके आहिनि न उहे पहिरियों माण्हुनि वटि हिते घटि हुयूं इंफ्रास्ट्रक्चर घटि हुयो हाणे उहो बहितर थियो आहे ऐं निज़ाम बि असां ॾिसंदासीं जेको बहितर हलाइण जी क़ाबिलियत रखंदो मुंहिंजे ख़्याल सां PPT वारनि साबित बि करे ॾेखारियो आहे त छो न अगरि अहिड़ो को फ़ैसिलो वरितो वेंदो जंहिंमें अञा बहितर निज़ाम ऐं फंक्शनलाइज़ करे सघो था या मटन या पोस्टमार्टम पोइ हिते कोन थींदा उहे ज़ाहिर आहे घोटकी मीरपुर माण्हू लोड़ींदा कान PPH में इहो कोन्हे अवेलेबल इशू थींदा इलाज लाइ कुझु हिसो PPH खे ॾिनो वञे या कुझु हिसो माण्हू दरबदर न थियनि ज़ख़्मी वग़ैरह लाश लाइ मसइला थियनि था सभु कमु करण जो मक़सदु इहो आहे त जीअं माण्हू दरबदर न थियनि उनजी बहितर में बहितर सहूलियत बसि पंहिंजूं अल्हम्दुलिल्लाह स्कीम जेके आहिनि तक़रीबन पूरियूं थियनि बि थियूं कुझु माण्हुनि जा साथ साथ बि हुया त स्कीम्स पूरियूं नथियूं थियनि इंशाअल्लाह ताला उहो बि जल्द में जल्द तव्हांखे ख़बर आहे कुझु इशूज़ जी वजह सां उहे कुझु अर्सो जेको आहे असां हाणे कॉन्ट्रेक्टर्स खे पाबंद कयो आहे त जल्द में जल्द पंहिंजा कमु ख़तमु करनि और आवाम खे जेको आहे हिन जी स्कीम्स जेके आहिनि सभिनि खे मिलनि इहो क्लाइमेट चेंज आहे ऐं ख़ासि तौर ते हिन इलाइक़े खे पाणी जी रोटेशन जेकी आहे काफ़ी दफ़ा थियो आहे जेको बाराबंदी आहे पाणी हिते पुॼाइण तव्हां ॾिठो आहे त सरदारगढ़ वारे पासे तव्हां वेंदो असांजी ज़मीदारी बि उते आहे त पाणी कोन्हे वाक़ई और वरी मथां इहे ॿोॾ जी सिचुएशन त क्लाइमेट चेंज जेके सिचुएशन राइज़ थी आहे उन सां पाण टैकल कयूं था और तमामु हिन में वक़्तु लॻंदो पर इनशाअल्लाह ताला और इहो हिकिड़ो पर छड़ो पंहिंजो मसइलो न आहे इहो ग्लोबल इशू आहे अच्छा सिंध पब्लिक सर्विस कमीशन खिलाफ़ जेको हैदराबाद में एहतजाज हले थो मुसलसिल उन ते तव्हां छा चवंदो मां चवंदुमि जेको बि हूंदो इनशाअल्लाह लीडरशिप जेको आहे उहो बहितर फ़ैसिलो वठंदी कश्मीर जे इलेक्शन जे हवाले सां ॾिसो उहो त लीडरशिप पाण इलेक्शन्स थियूं आहिनि तव्हां ॾिठो GBB बि थियूं आहिनि इहे कश्मीर में बि थियनि थियूं असांखे फतह हासिल थी अॻे बि अलाह ताला फतह हासिल कराईंदो पाकिस्तान पीपल्स पार्टी जी ख़िदमत न के छड़ो सिंध में बल्कि पूरे पाकिस्तान में आहे ऐं उनखे माण्हू सराहनि बि अथा उहो पंहिंजे वोट जी शक्ल में उनखे वापसि बि करनि था एज़ अ रिस्पॉन्स बीठो आहे DHO साहब असां चऊं था बहितर सां बहितर रन थी सघे सहूलियात जेके आहिनि न उहे पहिरियों माण्हुनि वटि हिते घटि हुयूं इंफ्रास्ट्रक्चर घटि हुयो हाणे उहो बहितर थियो आहे ऐं निज़ाम बि असां ॾिसंदासीं जेको बहितर हलाइण जी क़ाबिलियत रखंदो मुंहिंजे ख़्याल सां PPT वारनि साबित बि करे ॾेखारियो आहे त छो न अगरि अहिड़ो को फ़ैसिलो वरितो वेंदो जंहिंमें अञा बहितर निज़ाम ऐं फंक्शनलाइज़ करे सघो था पंहिंजो नयूं बिल्डिंग हिते तव्हां ॾिठियूं इंशाअल्लाह इहो सभु कमु करण जो मक़सदु इहो आहे त जीअं माण्हू दरबदर न थियनि उन्हनि जी बहितर में बहितर सहूलियत हासिल अगरि को अहिड़ो तव्हां माण्हुनि खे वापसि आने सघो था त अस्पताल में तव्हां भले जेतिरा बि बेड लॻायो भले 50 लॻाए छॾियो डॉक्टर त वटि कहिड़े कम में तव्हांजा बेड आहिनि स्टाफिंग खे ॾिसो था कमु कयो ठीकु आहे